कंडियारी का 7 किलोमीटर के मुफासले ते गोठ अली जान शहर के चंगे मुड़स ऐं पीपी के जियाले हुसैन शहर जूं बुनियादी सहूलतन खोट खिलाफ कंडियारी प्रेस क्लब पहुंची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त आऊं पीपल्स पार्टी जो जियालो सदाई पीपल्स पार्टी ला कम कंदो आहियां। असांजो गोठ अली खान शहर जो रहवासी मोहम्मद हुसैन शहर असांजे रोड जी सहूलत तमामु तंग आहियूं। बीमारी बीठी भेण शादी मरी वाइदो भी करे वही हुई ऐं रोड मंज़ूर भी थियो वरी यको आया ही कोन। असां तमामु परेशान आहियूं ऐं कीअं बि पीपल पार्टी तरफ़ां असां का बि सहूलियत न आहे ऐं असां सदाई कमु कंदा रहंदासीं। पीपीएल वधीक इन्हनि खे असां हथ ॿधी अर्ज़ु था कयूं त असां सां इंसाफ़ कयो वञे। जश्न आज़ादी के पुरमुसरत मौके ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308 3161 मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।